अस्सलाम वालेकुम दोस्तों। सिंधी अदब जी दुनिया में भली कार दोस्तों शामिल क्यों था एक पढ़ी कहानी हिक अख जो प्यार जंहिंजो तर्जुमो कयो आहे महमूद मुगल साहब। मुंहिंजी माउ खे सिर्फ़ु हिकु अखि हुई ऐं मूंखे उन ॻाल्हि खां नफ़रत हुई। मुंहिंजी माउ मार्केट में हिकु नंढड़ी मांडड़ी हलाईंदी हुई जिते ॿिज विकिरो थींदा हुआ। जॾहिं बि पैसनि जी ज़रूरत थींदी हुई त ख़ासि घुरणु ॾाढो अजीब लॻंदो हो, बल्कि मूंखे त हुन सां गॾु रहण बि ॾाढो अजीब लॻंदो हो। मूंखे यादि आहे त हिकिड़े ॾींहुं हूअ मुंहिंजे स्कूल हली आई। मूंखे ॾाढो अजीब लॻो, उहा मूंसां ईअं कीअं करे सघे थी। मूं हुन तां अखियूं हटाए छॾियूं हुयूं ऐं स्कूल मां भॼी वियो हुउसि। वेंदे वेंदे बि हिकु नफ़रत भरी निगाह विधी हुई मांसि। ॿिए ॾींहं ते मुंहिंजे हर क्लास फेलो स्कूल में मूं ते खिलंदे चयो हो, अड़े तुंहिंजी माउ खे त सिर्फ़ु हिकु अखि आहे, हुनखे ॿी अखि छो कोन्हे। मूं पंहिंजो पाण खे दफ़न करण पिए घुरियो ऐं मुंहिंजी इहा बि वॾी ख़्वाहिश हुई त मुंहिंजी माउ किथे गुम थी वञे। उन ॾींहुं मूं हुन सां ज़बरदस्त झेड़ो कंदे चयो हो, जे तूं सॼी दुनिया जे साम्हूं मूंखे खिल जो सामान पए थी बणाई त उन खां इहा ॻाल्हि चङी नाहे त तूं मरी वञे। मुंहिंजी माउ का बि वरंदी कोन ॾिनी हुई। मूं हिकिड़ो सेकेंड बि कोन सोचियो हो त मां खेसि छा पियो चवां। मूंखे मदस ॾाढी कावड़ हुई ऐं संदसि कंहिं बि जज़्बे जो मूंखे को बि अहसासु कोन हो। उन राति जो मां ओचितो निंड मां जागी पियुसि। उञ लॻी हुअमि। रंधिणे ॾांहुं वयुसि त जीअं फ्रिज मां पाणी कढी सघां त मूं ॾिठो त मुंहिंजी माउ अकेलाईअ में रोई रही हुई। हुन पंहिंजे आवाज़ खे घुटे रखियो हो त जीअं मां जागी न सघां। मूं खेसि हिकु निगाह ॾिठो ऐं मोटी आयुसि। मूं हुन सां ॾाढो बेदर्दीअ सां ॻाल्हायो हो ऐं इहा ॻाल्हि मुंहिंजी दिलि खे लॻी रही हुई, पर तंहिं हूंदे बि मूंखे उन ॻाल्हि खां शदीद नफ़रत हुई त मुंहिंजी माउ खे हिकु अखि छो आहे। साॻी जाइ ते मूंखे पंहिंजी गुरबत खां बि शदीद नफ़रत हुई। मूंखे बसि उन घर खां निकिरणो हुयो, उन सां को बि तालुक़ु न रखिणो हुयो। तंहिंजे करे मूं ॾाढी महिनत सां पढ़ाई कई ऐं पढ़ण लाइ निकिरी आयुसि। सियोल यूनिवर्सिटी में मूंखे स्कॉलरशिप मिली ऐं मूं बे इंतिहा महिनत सां पंहिंजी पढ़ाई मुकमिल कई। पोइ मूं शादी कई, पंहिंजो हिकु घरु वरितो, मूंखे ॿार थिया ऐं पंहिंजे ख़ानदान ऐं पंहिंजी ख़ूबसूरत घर में मां हिकु आसूदी हयाती गुज़ारणु लॻुसि। हयातीअ में ख़ुशियूं वधि खां वधि अची रहियूं हुयूं जो हिकु ॾींहुं ओचितो अम्मा उन नए घर ताईं अची पहुती। मूंखे लॻो ॼणु मुंहिंजो आसमान अची किरियो आहे। मूं रड़ कई, तूं केरु आहीं? पंहिंजी हिकु अखि जे करे हुन मुंहिंजी धीअ खे बि डेॼारे छॾियो हो, जेका रड़ियूं करे भॼी वई हुई। मूं पंहिंजी कावड़ खे सचो ॾेखारण लाइ खांसि वरी पुछो, तूं केरु आहीं? मां तोखे नथो सुञाणां। हुन सालनि खां मूंखे कोन ॾिठो हो ऐं हूअ पंहिंजे पोटियुनि सां बि कोन मिली हुई। जंहिं महिल हूअ दर वटि आई त मुंहिंजा ॿार मथसि खिलण लॻा ऐं मूं रड़ करे खांसि पुछियो हो त उहा बिना सॾ जे छो आई आहे। रड़ियूं कंदे चयमि, मुंहिंजे घर ताईं अचण जी तो हिमत कीअं कई? मथां वरी तो मुंहिंजे ॿारनि खे टेॼारे छॾियो। निकिर हितां हाणे जो हाणे। मुंहिंजे उन अमल ते मुंहिंजी माउ ॾाढो आहिस्तड़े चयो, माफ़ी घुरां थी। मूंखे लॻे थो त शायदि मां ग़लति एड्रेस ते पहुती आहियां। उहा मुड़ी ऐं मुंहिंजी निगाहुनि खां ग़ाइबु थी वई। धणीअ जो शुक्र हो जो उहा टरी वई ऐं हिन मूंखे कोन सुञातो। मूंखे ॾाढो इत्मीनान थियो हो। मूं पंहिंजो पाण खे सम्झायो त हाणे अहिड़े क़िस्म जे हादसे खे मां कॾहिं बि यादि कोन कंदुसि। हिकु ॾींहुं स्कूल मां दावतनामो आयो त पुराणा शागिर्द अची मिली वञनि। मूं पंहिंजी ज़ाल सां कूड़ ॻाल्हायो त मां हिकु कारोबारी दौरे ते वञी रहियो आहियां ऐं पंहिंजे शहर में वञी स्कूल जे संगती साथियुनि सां मिली आयुसि। उतां मोटंदे अलाए छो मां पंहिंजे पाड़े मां बि घुमंदो आयुसि। मुंहिंजे पाड़े वारनि ॿुधायो त मुंहिंजी माउ मरी चुकी हुई। मूंखां हिकिड़ो ॻोढ़ो न निकितो थियो। पाड़े वारनि मूंखे हिकु ख़त ॾिनो जेको हूअ मूं लाइ छॾे वई हुई। मुंहिंजा पुट
मूंखे लॻे थो त मुंहिंजी ज़िंदगी ॾाढी वॾी थी वई आहे ऐं शायदि मां हाणे सियोल अची न सघां ऐं तोखे पाण वटि घुराइण जी हिमत मां नथी करे सघां। मां हर वक़्तु तो बाबति सोचींदी रहंदी आहियां। मां माफ़ी थी घुरां त मां तुंहिंजे घरु आयसि ऐं तुंहिंजे ॿारनि खे अची टेॼारियमि। मूंखे ॾाढी ख़ुशी थी जॾहिं इहा ख़बर पयमि त तूं हिते पंहिंजे स्कूल जी दावत ते ईंदे, पर मां बीमारीअ जे करे शायदि बिस्तरे तां उथण जे लाइक़ु न हुजां। मां शर्मसार आहियां जो मां सॼी उमिरि तुंहिंजे लाइ परेशानी जो सबबु बणियसि ऐं तुंहिंजी जवानी सदाईं परेशान रही। ॾिस, जॾहिं तूं नंढड़ो हुएं त तुंहिंजो हिकिड़ो हादिसो थियो हो ऐं तुंहिंजी हिकु अखि विञाइजी वई हुई। हिकु माउ जी हैसियत में मां कीअं पिए ॾिसी सघां त तूं हिकु अखि सां जवान थिए। तंहिं करे मूं पंहिंजी हिकिड़ी अखि तोखे ॾेई छॾी। मां पंहिंजे उन पुट लाइ बेहदि फ़ख़ुरमंद आहियां जेको नई दुनिया खे पंहिंजी ॿिन्ही अखियुनि सां ॾिसे थो ऐं मुंहिंजी जाइ ते हर मंज़िल पसे थो। तूं इलाही भेरा मूं ते कावड़े, पर मूं सोचियो त इहो सभु तूं मूं सां पंहिंजी मुहबत जे करे करीं थो। मुंहिंजी मरणी मुहबत साण तुंहिंजी माउ। मुंहिंजी दुनिया ख़तमु थी वई। मूं उन माण्हू सां नफ़रत कई पए जेको सिर्फ़ु मुंहिंजे करे जी रहियो हो। मूंखे लॻो त मुंहिंजी ॿिन्ही अखियुनि में ॼण का रोशनी ई नाहे।